सदर आसिफ अली ज़रदारी अॼु खां 1 मई ताईं चीन जो दौरो कंदो। सदर चीनी हुकूमत जी दावत ते चीन जे मुख़्तलिफ़ सूबनि जो दौरो कंदो। पर्टी तर्जुमान मूजिब सदर सी-पैक मंसूबे जे हवाले सां चीन जे मुख़्तलिफ़ सूबाई हुकूमतुनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं बि कंदो। सदर 27 अप्रैल ते हुनान जे सूबे शहर चांगशा में क़याम ऐं मसरूफ़ियातूं जारी रखंदो। सदर चीनी सूबे हनान जी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाक चीन ॿितरफ़नि लाॻापनि, इक़्तिसादी ऐं वापारी सहकार ते ॻाल्हि ॿोल थींदी। सदर जो दौरो पाक चीन सिफ़ारती लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते अहमियत वारो आहे। सदर दौरे दौरान चीन जे मुख़्तलिफ़ सूबनि जी इख़्तियारनि सां मुलाक़ातूं बि कंदो। क्रिकेट जे शौक़ीननि लाइ ख़ुशख़बरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ PSL जे फाइनल लाइ शौक़ीननि खे स्टेडियम अचण जी इजाज़त ॾेई छॾी। PCB चेयरमैन मोहसिन नक़वीअ जो चवणु आहे त फ्रेंचाइज़ मालिकनि जी दरख़्वास्त ते वज़ीर आज़म इजाज़त ॾिनी आहे। शौक़ीननि खे स्टेडियम अचण जी इजाज़त ॾियण वारे फ़ैसिले ते वज़ीर आज़म जो ठुराइतो आहियां। ईरान जे पर्टी वज़ीर अब्बास इराक़ची जी क़यादत में ईरानी वफ़द इस्लामाबाद पहुतल। पर्टी तर्जुमान मूजिब नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरानी वफ़द जी आजियां कई। दौरे दौरान ईरानी पर्टी वज़ीर आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि में ख़िते जी ताज़ी सूरत हाल ऐं अमन इस्तेहकाम लाइ जारी कोशिशुनि ते ख़यालनि जी ॾे वठि कंदो। इस्लामाबाद दौरे बाद ईरानी पर्टी वज़ीर मस्कत ऐं मॉस्को जो दौरो बि कंदो। ईरानी पर्टी वज़ारत के तर्जुमान ईरान ऐं अमेरिका में कंहिं बि मुलाक़ात जे मंसूबे जी तरदीद रद्द करे छॾी। इस्माइल वक़ईअ जो चवणु आहे त हू ईरानी पर्टी वज़ीर अब्बास इराक़चीअ सां गॾु सरकारी दौरे ते इस्लामाबाद पहुतल आहे। हिन दौरे में पाकिस्तान जी आला इख़्तियारनि सां मुलाक़ातूं कयूं वेंदियूं, जंहिं में पाकिस्तान तरफ़ां जारी टियाकड़ीअ बाबति मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। हिन दौरे में ईरान ऐं अमेरिका विच में का गॾिजाणी तइ नाहे। पाकिस्तानी इख़्तियारनि सां मुलाक़ातुनि में ईरान पंहिंजा मुशाहिदा पाकिस्तान खे फ़राहम कंदो। ईरानी पर्टी वज़ीर अब्बास इराक़चीअ जी आमद ते ख़ुशी थी। बामक़सद ॻाल्हियुनि जा मुंतज़िर आहियूं। मुलाक़ातुनि जो बुनियादी मक़सद इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे हथी ॾियणु हूंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो बयानु। स्टीव विटकोफ ऐं जैरेड कुशनर ते बदल अमेरिकी ॻाल्हियुनि वारो वफ़द अॼु पाकिस्तान पहुचंदो। अमेरिकी नायब सदर JD वेंस अमेरिका में वही सूरत हाल जो जाइज़ो वठंदो। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लियोट चए थी त अमेरिकी वफ़द ऐं पाकिस्तान जी टियाकड़ीअ में थींदड़ ॻाल्हियुनि लाइ वञी रहियो आहे। ॻाल्हियुनि जे सिलसिले में ॿियनि अमलदारनि खे बि स्टैंड बाय ते रखियो वियो आहे। ज़रूरत पवण ते वधीक वफ़द बि मोकिले सघिजे थो। ईरान खे मुआहिदे ते पहुचण लाइ ॻाल्हियूं करणु चाहे थो। ईरान असांजे मुतालबनि ते बदल हिकु नई आछ करण वारो आहे। ईरानी आछ जो जाइज़ो वरितो वेंदो। सूरत हाल ते नज़र रखी रहिया आहियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो पर्टी ख़बरूं इदारे खे इंटरव्यू। सदस्य चवणु आहे त ॾिसणु चाहियूं था त ईरान कहिड़े क़िस्म जी आछ आणे थो। ईरान में उन्हनि सां ॻाल्हियूं पिया कयूं जेके बाइख़्तियार आहिनि।